अस्सलाम वालेकुम। अॼु आहे 8 जुलाई ख़मीस जो ॾींहुं। मूंखे ख़बर न आहे त हीअ आवाज़ रिकॉर्ड थींदो या न थींदो। हवा तमामु घणी आहे, लाइट बंदि थी वई आहे ऐं मां हिते वेठी इंजॉय थी कयां। यकीन कयो एतिरो मज़ो आहे हिते वञी, का इंतिहा न। कोई पखो कोई एसी हिन हवा सां न पुॼे। हवा जी शिदत जो अंदाज़ो तव्हां करे सघो था। सो कम वारी मासी असांजी कमु थी करे, देरि सां आई आहे अॼु, त उहा जीअं ई कमु करे वेंदी त पोइ असां इनशाअल्लाह वरी ॿाहिरि वेंदासीं। माशाअल्लाह मां ॾाढो हद खां वधीक हिते इंजॉय थी कयां ऐं मां सोचियमि त हिते वेठे वेठे व्लॉग बि स्टार्ट करे छॾियां। सुबुह त अल्हम्दुलिल्लाह ॾींहुं असांजो ॾाढो सवेर शुरू थींदो आहे ऐं हवा ॾाढी तेज़ आहे। हिते शायदि कैप्चर न करे सघियो प्रॉपरली, छो त वण लुॾनि था ॾाढा। हिते मुंहिंजे ॾाढूअ में इहे ॻाढ़ा तव्हां ॾिसंदव कलियूं निकितियूं हुयूं, कुझु मुखड़ियूं अनार कलियूं निकितियूं हुयूं। सो मां ॾाढी ख़ुशि पई थियां। सो आहिनि 3-4 निकितियूं आहिनि, या सॼे में कुझु 6-7 हूंदियूं पूरे वण में। त इहा हिकिड़ी हिन जी प्रोग्रेस आहे। तव्हांखे शायदि नज़र अचनि। एतिरो नेचर सां गॾु जेका मुंहिंजी मुहबत आहे ऐं हिते जेको मज़ो आहे न, उनजो को जवाब ई न आहे। मेरा काम नहीं कर रहे आप दोनों, पत्थर नहीं ला के दे रहे मुझे। हाँ चलो मैं देख लेती हूँ। सही है। 11:30 थिया आहिनि ऐं असां वञूं था हाणे ॿाहिरि। इन्हनि खे मां कुझु पत्थर चया हुआ, थोरो घर में डेकोरेट कंदमि हिन प्लांट सां गॾु। त हिननि वीचारनि खे किथां मिलनि न पिया, अलाए कॾहिं खां चयो त मां। सो हाणे हिते घर पियो ठहे साम्हूं, हिते ई कॉलोनी में। पोइ चवनि था उहे ॾिसी वठो, अगरि वणनि त तव्हांखे खणी ॾियूं। कुकड़ हिते मज़े सां वेठा आहिनि। इलाही घरनि में माण्हुनि जिन जा ॿार बच्चा न आहिनि, अकेला था रहनि, किन ॿकरियूं पालियूं आहिनि, किन कुकड़। पर मूंखे हैरत थी लॻे त रिहाइशी हिकिड़े हंध इहे कीअं त शयूं रखी सघजनि। न हे त अलाए छा आहिनि। या मां हिन सां पाण बीहंदमि त पोइ हिनखे हितां 2-3 चूंडे खणायांसि। भाजी बेल 10 रुपए, बटन फूल 10 रुपए, टसल फूल बटन 10 रुपए। हिन खां लास्टिक वठांसि। ये लास्टिक चाहिए बेटा? 3 गज दे दो। पतली वाली लास्टिक चाहिए। अच्छा ये नहीं, जो इससे थोड़ी चौड़ी आती है ना प्लास्टिक ये हाँ, कुछ चाहिए थी सर। ये कैसे दे रहे हैं? 10 रुपए का। ये दे दे मुझे। 10 गज दे दे। तो बुकरम क्या है सारे? अॼु पाचन वारो बकरम मिले ई थो। मां हेॾा रुली अलाए किथां वठी आयमि। पूरो 1:30 ऐं असां हाणे वापसि आया आहियूं। सो हिकिड़ो त फ्रूट्स वरितासीं, जीअं असां हमेशह वठंदा आहियूं। माशाअल्लाह अल्लाह जो करम आहे। भाॼियूं वरितियूंसीं जाम सारियूं ऐं ॿियो छा वरितो आहे सभु तव्हां सां शेयर कयां थी। इहे सभु भाॼियूं आहिनि, गुआर, भिंडियूं, सावा मिर्च ऐं कुझु चाइनीज़ पचाइण जे लाइ कुझु सामान ऐं लीमा, करेला, अरबियूं, पटाटा, ॻाढ़ा पटाटा असां हमेशह वठंदा आहियूं। ऐं हिन में टमाटर, तूरियूं ऐं धाणा
ये असां सुपरमार्केट मां वरितासीं शयूं। मुंहिंजा फेवरेट बिस्किट जेके मां 2-3 ॾींहं हलाईंदमि उनमें सुराण बि खाईंदी यकीनन। ऐं कुझु ही शयूं ईअं ई शयूं सुराण बि कुझु केक वग़ैरह ठाहिण जो इरादो आहे त हिन इलाही सारा जेके इहे 100s and 1000s वरिता आहिनि। ऐं मुंहिंजी नज़र हिननि दॿियुनि ते आहे। जॾहिं हे ख़तमु थी वेंदा त हिननि जूं दॿियूं मां खणंदमि। सो ही आहिनि मल्टी कलर में न पिया मिलनि, हे 2-2 3 कलर्स मिक्स हुया त पोइ सुराण हर कंहिं मां जेको आहे हिकिड़ी दॿी वरिती आहे। तो बसि कुझु इहा असांजी ख़रीदारी थी। दवाऊं वरितियूं मां ढेर सारियूं ऐं ॿियो बि कुझु वरितो आहे, उहो तव्हां सां शेयर थी कयां। ही बैग्स वरिता जेके सेकेंड हैंड बैग्स मिलनि था, त ही 50-50 रुपए जो हिकिड़ो, त ही 4 बैग्स वरी वठी आयमि। त छो त हेॾे होॾे शयूं ॾियण में या हाणे वेंदमि त कुझु चैरिटी जो सामान पैक करे खणी वेंदमि त मूंखे हिननि जी ज़रूरत पवंदी। ऐं हिन थेले में इलाही कुझु आहे, मां तव्हां सां शेयर कयां थी। सो मां अॼु ॾाढी मज़े जी शॉपिंग कई आहे। हे त आहिनि मुंहिंजूं दवाउनि जो ढेर, इहो नथी ॾेखारियां तव्हांखे। ही मां 6 मग वरिता। मुंहिंजी कम वारी मासी इलाही ॾींहंनि खां पई चए त मेरे बच्चों ने सारे कप तोड़ दिए, त उनजे लाइ मूंखे 120 रुपए जा हे 6 मग मिलिया। इहे वरितमि। हिकिड़ी ग़रीब माई हुई सिंधियाणी, उहा ही पिंडियूं पई विकिणे, पिंडियूं दॿियूं छॿियूं दॿकियूं ठीकु आहे। सो मां बसि हुनखां हुनजी हमदर्दीअ में ही वरितियूं, छो त वेचारी बीठी हर कंहिंखे आवाज़ पई ॾिए, कोई न पियो वठे। 40 रुपए जी हिकिड़ी ॾिनई त मां 200 रुपए जूं इन खां 5 वरितियूं। ऐं इहे ज़ाहिर आहे त मां कंहिंजी न कंहिंजी शादीअ जे सामान में विझी छॾींदमि, छो त असांजे सिंधियुनि जे घरनि में हीअ शइ ज़रूरी हूंदी आहे। त शादीअ में जीअं मां ॿियूं सस्तियूं शयूं वठंदी आहियां, बॉक्सिस वग़ैरह, ट्रेज़, उन्हनि सां गॾु हे बि हिकिड़ी शइ थी वेंदी, कम बि ईंदी। उनखां अलावा मां ॾाढी मज़े जी शॉपिंग कई, जंहिंखे शॉपिंग करे मां ख़ुशि थियमि। हे वेंदमि अगरि लाड़काणे त हे ॿारनि जे लाइ मां गिफ्ट्स वरिता आहिनि। ही ब्रेसलेट्स ॾाढा प्यारा ऐं हादिया ऐं राजीअ जे लाइ सिल्वर चूड़ियूं वरितियूं आहिनि, छो ऐं घुंघरू लॻल अथनि, थोड़ी ख़ुशि थींदियूं। ऐं छो त हिननि जा जेके मां गरारा ठाहिया आहिनि उन्हनि सां इहे हली वेंदियूं। ऐं सुराण पंहिंजे लाइ हमेशह हे वठंदी आहे। सो मां ही बॉल वरितो, 2 ब्रेसलेट वरिता, छो त हुते 2 मुंहिंजूं प्यारी छोकिरियूं आहिनि उन्हनि जे लाइ। ऐं हिन हिकिड़ो हे बॉक्स वरितो आहे, हिन में सॼा हे रबर्स आहिनि, पर बसि इहे ईअं ई डेकोरेशन आहे, हिननि जो कमु त कोई न हूंदो आहे। हे की चेन्स वरितमि 2। सुराण फिज़र लाइ बि की चेन वठां, ख़ैर पोइ आइडिया आयो मूंखे इहो, ठीकु आहे। सो इहा आहे गिफ्ट जी शॉपिंग ॿारनि जे लाइ। ऐं ॿियो हा ॿियो हे वरितमि, हिकिड़ो मिनट, मुंहिंजी भेणुनि खे बटण खपंदा आहिनि, ॾाढा प्यारा डिज़ाइन्स, ॾाढा प्यारा कलर्स। ॾिसो हर कलर में वरिता अथमि। त हे 10 रुपीज़ जो हिकिड़ो पैकेट आहे, कंहिं में 5 आहिनि, कंहिं में 6 आहिनि, कंहिं में 8 आहिनि, हिन में 3 आहिनि, छो त हे बिल्कुलु थोरा माना कमु थियल आहिनि, भरियल आहिनि, ठीकु आहे। सो ख़बर न आहे त हिननि जो छा थींदो, त उन्हनि खे खपंदा आहिनि त मूं चयो वञा थी त उन्हनि जे लाइ खयूं वञा। पंहिंजे लाइ मां वरिती हीअ लास्टिक, पंहिंजे लाइ न मतिलबु मुंहिंजी ज़ाती ख़रीदारीअ में राजी ऐं हादिया जूं अञा मूंखे चडियूं बि सिबणियूं आहिनि, त उन्हनि जे लाइ मूंखे लास्टिक हुई त सही, पर उहा यकीनन खुटंदी। ॿियो सेकेंड हैंड सामान जे हिकिड़े संदल तां मूंखे हीअ उन नज़र आई, छो त मां आर सां ठाहींदी आहियां। त हे मां 3 जेके आहिनि गोला वरिता, हीअ त ॾाढो वॾो आहे, 100 रुपीज़ जो ॾिनई, हे 2 30 जा ॾिनई। सो मां हिननि मां कुझु न कुझु हादिया जो या राजिया जो ठाहींदमि। ऐं ॿियो हे वरितमि, हे वठी करे मां ॾाढी ख़ुशि आहियां। एॾो त ढेर वॾो हो जो तव्हां सोचे बि नथा सघो या मथां सोचे सघंदा हुजो। हे एम्ब्रॉयडर्ड पटियूं आहिनि, जेके उते हो 10 रुपया गज़ जे हिसाब सां ॾियनि पिया। हाणे पूरो हे बॉर्डर आहे, हिकिड़ी मां इहा वरिती, ॿी मां हीअ वरिती, ठीकु आहे। हीअ टोटल मिलाए करे 2 9 गज़ आहिनि। त इहे मां पंहिंजे लाइ वरितियूं। मूंखे सम्झ में न आयो मां छा कंदमि, पर ज़ाहिरी ॻाल्हि आहे ॿारनि जा कपिड़ा या मुंहिंजा पंहिंजा कपिड़ा घर में कुझु न कुझु त सिबजे ई थो, त उन्हनि ते लॻी वेंदो, या भला कंहिंखे गिफ्ट करे बि कंहिं भेण खे बि ॾेई छॾींदमि त कोई मसइलो न आहे। सो मूंखे लॻो त ॾाढी कारआमद शइ आहे, उन वठी मां इलाही ख़ुशि आहियां। ऐं हीअ लेसिस इहे मुंहिंजे थी वियूं, ऐं हीअ जेका हे इलास्टिक इहा बि मुंहिंजे घर लाइ थी वई, मुंहिंजे कम लाइ। बाक़ी शयूं हीअ ॾियण वठण जूं सभु मग्स हेठि पिया आहिनि, सुभाणे मासी खे ॾेई छॾींदमि। तो इहा शॉपिंग थी वई पूरी, इहा जेका तव्हां सां मूंखे ज़रूरु शेयर करणी। हे ॾाढा प्यारा आहिनि ब्रेसलेट, 30 रुपीज़ ईच। हे हर शइ 30 रुपीज़ जी हुई हिन स्टॉल ते। हे 50 जूं मिलियूं मूंखे चूड़ियूं। ऐं
हे बि 50 जा मिलिया, हे 30 जा मिलिया, 50 जा मिलिया सुराण, मां भुलियां थी छा? ब्रेसलेट 50 जा, हा ॾिसो मां चवां थी 30 जा मिलिया। सो बहरहाल हा, हर शइ 50 जी मिली। हे बॉक्स पूरो भरियलु आहे हिन एंग्री बर्ड्स जा रबड़ आहिनि हिन में, इरेज़र्स। सो इहो आहे शॉपिंग। हाणे 1:30 थी वियो, हाणे बल्कि हाणे 1:30 खां मथे थी वियो, असांखे आहे बि देरि थी वई थोरी। सो हाणे विझंदासीं, नमाज़ पढ़ंदासीं, उन खां पोइ सभिनी खां पहिरियों मां सुराण इहे भाॼियूं कटींदासीं, छिलींदासीं, जेतिरियूं बि थी सघियूं, लंच जी तयारी कंदासीं। इहो आहे अॼु जो हिन महिल ताईं जो हाल अहिवाल। मां हे ख़ज़ानो त तव्हां सां शेयर करणु विसरी वियमि। हे सील पैकेटो बंदि, ऐं हिन जी जेके हे सील आहे टेप, मां हाणे कटे ऐं हिनखे खोलियो आहे। मूंखे लॻो त आर जो कुझु ठहियलु आहे, त उन माण्हू चयो त मां 100 रुपीज़ जो ॾींदमि पैकेट। आहे अलाए छा, मूंखे का ख़बर न आहे, पर मूंखे लॻे थो त कुझु वॾी का ज़बरदस्त शइ आहे। माय गॉड, हाणे तव्हां ॿुधायो मुंहिंजी लॉटरी निकिती न। 100 रुपए जा हे ब्रैंड न्यू कंहिं कोई प्रोजेक्ट शुरू कयो हूंदो ऐं उन पूरो न कयो आहे, ऐं इहे सॼा इहे सर्किल्स ठहियल आहिनि आर जा। हाणे मां हिननि जो छा बि कंदमि, कुझु त कंदमि, तव्हांखे अंदाज़ो हूंदो, कुझु बि हिननि मां ठाहे थी सघां। अलाए केतिरा सारा आहिनि, ऐं मूंखे हैरत आहे त हे सिर्फ़ु 100 रुपए जो मिलियो आहे मूंखे। सो हिन मां हे रबर बैंड कढी छॾियां। रबड़ बि ॾिसो हिन में जेको पियल आहे, जंहिं बि ठाहिया आहिनि त पैकेट्स काउंट करे ठाहिया आहिनि, त हिन मां इहे रबड़ मूंखे कढणा पवंदा। पर हीअ वाह जो मूंखे शइ मिली आहे, मां हे वठी करे बेइंतिहा ख़ुशि आहियां। बल्कि हाणे ईअं चवां त जेका बि मां अॼु में शॉपिंग कई आहे, उन्हनि में मुंहिंजी सभिनी में बेस्ट शॉपिंग हीअ आहे। ऐं हीअ तव्हां ॾिसी सघो था त हिननि ते न रबर बैंड जा दाग बि पइजी विया आहिनि। ही पीसिस रबर बैंड जा। सो हीअ मुंहिंजी बेस्ट शॉपिंग आहे अॼु जी। कॾहिं कॾहिं ईअं यकीन कयो त हीअं लॉटरी निकिरी ईंदी आहे। हाणे हिननि जो तव्हां ॾिसो, कुझु न कुझु त मुंहिंजे ज़हन में आइडियाज़ ईंदा, जेके उअं ई फतकंदा रहंदा आहिनि, उन्हनि में हे बि थी वेंदा। केॾा सारा आहिनि माशाल्लाह माशाल्लाह। ऐं हे हिकु ॿिनि ते जिन ते दाग आहिनि, मूंखे ख़बर आहे इहे दाग हिननि जा न लहंदा, त मां हिननि खे जेको आहे डाई करे छॾींदमि कंहिं कलर में ॿोड़े। ठीकु आहे। सो हे मुंहिंजी बेस्ट शॉपिंग अॼु जी, ज़बरदस्त माशाल्लाह। शाम जा 4:30 थिया आहिनि ऐं मां रेस्ट करे आई आहियां। सुराण एतिरी देरि में कटिंग कंदी रही आहे। हे सावा बसर आहिनि कटियल, शिमला मिर्च, गजरूं, बंदगोभी कटिजी रही आहे। राति जो असां पचाईंदासीं फ्राइड राइस ऐं उनखां सवाइ चिली चिकन। सो पालक सुराण कटे छॾी आहे, हिनखे हाणे मां धोआं थी ऐं बॉइल करण लाइ रखंदमि। ऐं हिन पासे हिते चिकन सुराण कढी रखियो आहे, BL बोनलेस। सो हिन जूं थींदियूं स्ट्रिप्स कटबियूं ऐं पोइ चिली चिकन पचंदो। मंझंदि जो पचाए शामी कबाब फ्राए कया ऐं मानी। मां त इलाही सारो बचाए छॾियो खाधो, ऐं ॾही खाधी इलाही सारी, मां ॾहीअ सां पेट भरियो आहे। सो इहो कमु असांजो हली रहियो आहे। ऐं सुराण सदोरी चांवर बि भिॼाए छॾिया आहिनि माशाल्लाह। बाक़ी इहे चिकन जूं स्ट्रिप्स मां पाण ई कटींदमि। सो सिलसिलो हली रहियो आहे, कुझु कमु न कयो आहे, बाक़ी कमु अचे मां थोरो वाइंड अप कंदमि हिते। सो इहो आहे असांजो हिन महिल टाइम इन कम जो। उनखां पोइ वरी तव्हां सां मिलूं था। 3 पहिरीं जी नमाज़ पढ़ी वरिती आहे ऐं चिकन डिफ्रॉस्ट थी वियो आहे। हिन जूं मां कटींदमि हाणे पटियूं सनियूं स्ट्रिप्स। ऐं उनखां सवाइ हिते पालक बि बॉइल थी वई आहे, त हिनखे ॼारी ॾेई छॾींदमि त हीअं थधी थिए। ऐं हीअ फुल बॉइल्ड पालक न हूंदी आहे, बिल्कुलु सफ़ा मामूली पाणी विझी अधु कची पकी बॉइल करे छॾींदी आहियां। हाणे जीअं ई हीअ थधी थींदी त मां हिन जा पंहिंजी रेसिपीज़ जे हिसाब सां हिसा ठाहे रखंदसि। ऐं फ़िलहालु मां जेको आहे तव्हां सां थोरी देरि कचहरी कंदमि, उनखां पोइ मां किचन जो कमु शुरू कंदमि। सोचियमि त हाणे कचहरी करे वठूं, उनखां पोइ कंटिन्यू किचन में कमु कंदमि, छो त खाधो अहिड़ो थी पचायां जंहिंमें थोरो टाइम लॻंदो आहे। अञा त इलाही सारो कमु सुराण करे छॾींदी आहे, मुंहिंजे लाइ सहूलियत थी वेंदी आहे। पर रोज़ानो जीअं असां सिर्फ़ु सिंपल चांवर पचाईंदा आहियूं, को न को मंझंदि वारो भाॼी ॿोड़ पियो हूंदो आहे, त उन में त टाइम ई न लॻंदो आहे। सो पर अॼु थोरो टाइम लॻंदो। वियासीं, फ्रेश सब्जियूं मिलनि पियूं, त सोचियोसीं त इहो जेको आहे खाधो पचायूं। मूंखां वधीक सुराण शौक़ीन हूंदी आहे, इन करे मां चाहींदी आहियां त ठीकु आहे, कॾहिं कॾहिं हुनजी दिलि ख़ुशि करणु घुरिजे। ऐं उनखां सवाइ अॼु वारो जेको मां पपेट शो शेयर कयो, कुझु मिस्टेक्स हुयूं उन में, पर हाणे ज़ाहिरी ॻाल्हि आहे, मां पहिरियों ई चई चुकी आहियां त मां एक्सपर्ट कोन आहियां। ठीकु आहे। सो उन में बि मां वेजिटेबल्स जे बारे में ई जेको टॉपिक रखियो, त ॿार रुॻो पटाटा खाईंदा आहिनि, उन खां अलावा कुझु न खाईंदा आहिनि। सो कॾहिं कॾहिं ईअं बि थींदो आहे, जो के ॿार अहिड़ा हूंदा आहिनि जेके सभु कुझु खाई वेंदा आहिनि, न त घणो करे ॿार सब्जियूं नथा खाइनि, भाॼियूं नथा खाइनि। ऐं इलाही साल पहिरियों मां इहे नज़म लिखिया हुअमि भाॼियुनि जे बारे में, जेके ॾाढा एप्रिशिएट कया विया हुआ, यानी जंहिं ताईं पहुता उन्हनि एप्रिशिएट कया।
सो मां सोचियो त ईअं इन में पपेट शो में इहो टॉपिक सुठो रहंदो। ऐं हिकिड़ो यादि थो अचे, मतिलबु मुंहिंजी भाइटी आहे हिकिड़ी, नालो नथी खणांसि किथे ईअं न नाराज़ थी वञे मूंखां, त नंढी हूंदी 2-3 सालनि जी हुई, त हुनजी मां 1 किलो वाङण तरे रखिया, त तरे बसि ढके रखी वई, त जेसिताईं खाइण जो टाइम अचे त उहा नंढड़ी 1 किलो रुखा वाङण उते बीठे बीठे खाई वई हुई। शायदि हे ॾिसंदी बि हे मुंहिंजो ब्लॉग, त कॾहिं कॾहिं ॿार ईअं बि कंदा आहिनि। ऐं मुंहिंजा ॿार जेसिताईं नंढा हूंदा हुननि खे अकुलु न हूंदो, मां हुननि खे हर सब्ज़ी खाराई। पोइ जीअं जीअं वॾा थींदा विया उन्हनि जा टेस्ट मटबा विया ऐं नफ़रा वधंदा विया, त उहो खाइणु छॾे ॾिनो। तारिक जॾहिं 4-5 सालनि जो हूंदो हो त मूंखां पुछंदो हो, काई बि शइ पचाईंदी हुअमि, अम्मी मां इहो नंढे हूंदे खाईंदो हुयुमि? पोइ मां हुनखे चवंदी हुअमि त हा, त पोइ उहा शइ खाई वठंदो। पोइ अञा बसि जीअं वॾो थी वियो त पोइ त हर शइ मर्ज़ी वारो थी वियो। सो ॻाल्हि इहा ई आहे त जेकॾहिं हुननि खे आदत विझे ॿारनि खे नंढे हूंदे खां, या थोरो शिकिलियूं बदिलाए उहे खाधा पचाइजनि ऐं थोरो नई शिकिल ॾेई उन्हनि खे उहे सब्जियूं खाराइजनि, त ॿार खाई था वञनि। मिसाल पटाटनि जा कटलेट्स ठाहियूं था, उन में गजरूं मटर वग़ैरह, अॼुकल्ह बंदि गोभी हर शइ विझे थी, त उनजो टेस्ट त उनजो जेको आहे कबाब जहिड़ो आहे, ॿार उहो शौक़ सां खाई थो वञे। सो इहो करणु ज़रूरी आहे, कंहिं न कंहिं बहाने सां का न का अहिड़ी सूरत कढो जंहिंमें ॿार सब्जियूं ज़रूरु खाए। त असांजे घर में त बेइंतहा सब्जियूं ऐं दालियूं खाधियूं वेंदियूं आहिनि। सो मूंखे यादि आहे हिकु दफ़ो, इहो तारिक एॾो वॾो ई हुयो, जॉब कंदो हो, असां हैदराबाद में रहंदा हुआसीं। सो हिकिड़े ॾींहुं को हिनखे अधु राति जो बुख लॻी, त हिन वञी ॻोल्हियो फ्रिज में छा पियो आहे, जेको बि पियो हिन खाधो, ब्रेड खई ऐं पंहिंजो उहो बोड़ खणी खाई छॾी। तारिक जेको आहे गोभी न खाईंदो आहे, ठीकु आहे। सो सुबुह जो उथियो, चई मूंखे राति जो एॾी बुख लॻी, ॻोल्हियां पियो फ्रिज में हिकिड़ी ॾाढी मज़ेदार चटणी पई, चयमि अलाए छाजी आहे, पर मां खाई वियमि उहा ब्रेड सां। मूं चयो हा चटणी न हुई, उहा गोभी हुई। चयो त उन कॾहिं खाधी न हुई, उनखे ख़बर ई न पई त मां छा खाई वियो आहियां। अहिड़ी तरह सां जॾहिं नंढो हूंदो 7th-8th क्लास में पढ़ंदो हो, ऐं मां गोगड़ूं पचाईंदी हुअमि त घर मां भॼी वेंदो ॿाहिरि, चवंदो न जॾहिं गोगड़ूं पचाईंदो मां घर न ईंदी, मूंखे इहा स्मेल नथी वणे। हिकिड़े ॾींहुं चए थो त अगरि दुनिया में अलाह साईं सिर्फ़ु, अलाह साईं माफ़ु कजांइ, ॿार जी ॻाल्हि थी कयां, त दुनिया में अलाह साईं सिर्फ़ु गोगड़ूं पैदा करे हा, हर घर में गोगड़ूं पचनि हा, हर घर मां गोगड़ुनि जो इहो जेकी स्मेल आहे उहा उथे हा, अलाह साईं पाण बि चया हा, त मां छा ठाहियो आहे। ॿार हो, हुनखे अकुलु न हो, ॻाल्हाए पियो, पर बहरहाल ॿार खणी करेला गोगड़ूं ऐं अहिड़ियूं शयूं नथा खाइनि, पर घटि में घटि पोइ बि कोशिशि कजे, पालक आहे, वाङण आहिनि, भिंडियूं आहिनि, तरियल खाइनि था ॿार शौक़ सां, या मेहा ऐं कद्दू, उहे बि अगरि तव्हां पटाटनि वांगुरु फ्राए करे ॾियो त ॿार ज़रूरु खाइनि था, ठीकु आहे न। सो मां त हिकु दफ़ो कद्दू फ्राए कया, पंहिंजे ॿार खे तारिक खे चयमि छा फ्राए कयो, मूं चयो मेहा तरियल शौक़ सां खाईंदो आहे अञा ताईं, त मां कद्दू फ्राए करे ॾेई छॾिया, त मूं चयो मेहा तरियल, ऑलमोस्ट साॻियो ई टेस्ट हूंदो आहे। सो ऐं तारिक जूं मूंखे ॻाल्हियूं इन करे बि यादि आहिनि, जो मुंहिंजो आख़िरी ॿारु आहे, नंढो नंढो आहे सभिनी खां, त इन करे मूंखे हुन जूं ॻाल्हियूं वधीक यादि आहिनि, वॾनि जूं इलाही ॻाल्हियूं मूंखां विसरी वियूं आहिनि। सो बहरहाल इहो ज़रूरी आहे हिकिड़ी प्रॉपर ग़िज़ा ॿार खे ॾियण जे सिलसिले में, त उहो सिर्फ़ु हिक ई टाइप जूं शयूं न खाए, उनखे वैरायटी हुजणु खपे डिफरेंट शयुनि जी, त जीअं खाधो हुनजो जेको आहे बैलेंस डाइट हुनजी रहे। सो इहो सभु कुझु बसि दिलि चाहे शेयर कयां। ऐं उनखां सवाइ अॼु जेका मां शॉपिंग करे आयमि उन मां इलाही ख़ुशि आहियां। मूंखे सम्झ में नथो अचे, इहे फैक्ट्रीज़ मां एॾियूं एम्ब्रॉयडर्ड पटियूं बॉर्डर, बस मुंहिंजो त वस न पियो पुॼे, त ऑलमोस्ट उहो अधु ढेर त मां ख़रीद कयां हा, पर आख़िर छा कयां, उनजो लालच, ऐं लालच बि न चवां या अलाए लालच चवां, ख़बर न आहे, हिर्स जी का हद न आहे, बसि अहिड़े क़िस्म जूं शयूं ॾिसी दिलि चाहींदी आहे त बसि पियो वठिजे बेज़रूरत बि। हिकिड़ो मूंखे कार्टून थो यादि अचे, इंग्लिश कंहिं ग्रुप में, सिलाई जे ग्रुप में कंहिं शेयर कयो माईअ, त हिकिड़ो भाई हूंदो आहे ऐं वॾे पाठे ते लिखियलु हूंदो अथसि, त मां इंग्लिश में लिखियलु हूंदो आहे, मां ज़रूरतमंद न आहियां पर मुंहिंजी मदद कयो, मुंहिंजी ज़ाल खे कपिड़ो वठण जो शौक़ु आहे, त उहो क्राफ्ट कंदी आहे, त फैब्रिक वठंदी रहंदी आहे, त उहो वीचारो पिने पियो उनजे लाइ। मूंखे ईअं लॻंदो आहे त उहा माई शायदि मां हुयमि, या मूं जहिड़ी मायूं जेके बि क्रिएटिव वर्क कंदियूं थियूं रहनि, उहे अहिड़ियूं टाइप जूं हूंदियूं आहिनि, सभु कुझु लुटाए कंगाल करे पाण खे अची पोइ घरु पहुचनि। सो बहरहाल इहा त हिकिड़ी मज़ाक जी ॻाल्हि हुई, ईअं बि न आहे, पर शौक़ु एॾो ई आहे जो ईअं कजे।
सही आहे न त कपिड़े वठण मां अॼु हलंदे महिल थर्सडे बाज़ार में सुराण खे चयमि, मां चयमि सुराण तूं हिकिड़ी ॻाल्हि नोट कई आहे? चए थी कहिड़ी? मां चयो मां कंहिं बि कट पीस वारे स्टॉल ते न बीठी आहियां, पाण खे मां दड़का ॾियां अगरि मां कट पीस वठी अचां ॿीहर, छो त एॾा जमा थिया आहिनि मुंहिंजे कबट खे ऑर्गेनाइज़ करण जी सख़्तु ज़रूरत आहे, उनखे सेट करण जी सख़्तु ज़रूरत आहे। शयूं वञा थी वठंदी 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 उहे बसि विझंदी थी वञा, ठोसींदी कबट में, त हाणे जेको आहे उनखे साफ़ु करण जी ऐं ऑर्गेनाइज़ करण जी सख़्तु ज़रूरत आहे। सो कंदमि इनशाला। अञा त न लेसिस वरितमि, कुझु न वरितमि, बसि अखियूं बंदि करे उतां गुज़री आहिनि। पोइ बि आहे उन नज़र आई आर जा इहे पीसिस त उहो शानदार, ऐं मंझंदि खां वठी आई आहियां त हिन महिल ताईं शाम ताईं वॾा शाहूकार मुंहिंजे दिमाग़ में ठही विया आहिनि त मूंखे हिन मां छा छा करिणो आहे। सो उहो लाज़मी सां शेयर थींदो जॾहिं बि कंदमि। सो उन मूंखे ॾाढी सुठी मिली, ब्रांड न्यू, यूज़ड कान्हे, ठीकु आहे। ऐं इहे आर जा त इहे पैक थियल नवां जो नवां कंहिंजो अधु प्रोजेक्ट ठहियलु आहे। उनखां अलावा इहे लेसिस जेके बॉर्डर्स वरिता एम्ब्रॉइडेड, इहे त कंहिं फैक्ट्री जा ई आहिनि, के जीअं कपिड़नि सां मिलंदियूं आहिनि पटियूं, मुख़्तलिफ़ ब्रांड्स जे कपिड़नि सां पैचिस, पटियूं, पीसिस मिलंदा आहिनि। हे उन्हनि जो ई कोई बचियल सचियल कुझु हुयो, पर मतिलबु हिकु हंधि न, हर हंधि अहिड़ा ढेर पिया आहिनि। ॻाल्हियूं इलाही थी वियूं। अॼु जो लॻे थो व्लॉग ॾाढो वॾो थी वेंदो, छो त पहिरीं मां इलाही घणो रिकॉर्ड करे चुकी आहियां। सो हाणे मोकिलाईंदासीं, हितां उथंदमि त डिनर जी तयारी शुरू कंदमि, प्रॉपर मानी कंप्लीट कंदमि सांझीअ जी निमाज़ खां पोइ, छो त उहो ई असांजो खाइण जो ऑलमोस्ट टाइम हूंदो आहे। ऐं इन करे हाणे जेको आहे बसि कंदासीं ॻाल्हियुनि खे। ऐं मोट ज़रूरु ॾिजो, कुझु वणेव थो, कुझु सुठो लॻेव मुंहिंजे व्लॉग्स मां त प्लीज़ प्लीज़ शेयर ज़रूरु कयो। मां चाहियां थी ॿियनि ताईं बि पहुचे। अहिड़ो कोई चैनल सिंधीअ में न आहे जहिड़े क़िस्म जो मुंहिंजो चैनल आहे, घरेलू क़िस्म जो फैमिली चैनल, त मां चाहींदमि घणे खां घणनि माण्हुनि ताईं पहुचे। जेकॾहिं त तव्हां पंहिंजे सिंधी फ्रेंड्स सां, पंहिंजी फैमिलीअ सां उनखे ज़रूरु शेयर कयो। ऐं मुंहिंजी वीडियो वणनव त लाइक कयो, ऐं जेके पहिरियों दफ़ो ॾिसनि था चैनल सब्सक्राइब कयो। मां गारंटी ॾियां थी तव्हांखे ॾाढो मज़ो ईंदो। सो ख़ुशि हुजो, आबाद हुजो, सलामत हुजो। मुंहिंजे तरफ़ां इलाही सारियूं दुआऊं, इलाही सारो प्यार। अलाह तव्हांखे सलामत रखे। सुभाणे आहे जुमो, सुभाणे व्लॉग न ईंदो, सुभाणे आहे लाइव सेशन थींदो इनशाला। पोइ हाणे लाइट जा असां वटि हाल अहिवाल पूरा सारा आहिनि, त जीअं ई लाइट ईंदी 3 बजे आई, 3:30 बजे आई, 4 बजे आई, त मां उन महिल ऑनलाइन अची वेंदमि। सो मिलंदासीं सुभाणे वारे लाइव सेशन में। तेसिताईं अलाह भाई।